ही कबूतरनि जे लाइ ठाहियो वियो आहे ऐं कबूतर ॾिसो मुंडियूं कढी बीठा आहिनि ऐं हिन जो नालो आहे साईं सुनील चावला वलियत रामू चावला। किथे किथे सिंधी अखरनि में ऐं इंग्लिश अखर में लिखण लाइ कुझु मिले थो असांखे, बाक़ी ही जेके आहिनि हिंदी अखरनि जंहिंमें जेको आहे हिंदी हे विष्णु परियां रतन कुमार संगे मरमर सां ऐं जीअं असांजी त हीअं सुम्हारियल हूंदियूं आहिनि लंबाई सां हूंदियूं आहिनि, पर ही वरी अच्छा ये जो एक कब्रिस्तान है इस पे काम चल रहा है, ये बच्चों के लिए? बच्चों के लिए। अच्छा, ये कब से अभी इसकी तैयारी हो रही है? अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई मालूमाती वीडियो से गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। दोस्तों जंहिं जाइ ते मां बीठो आहियां इनखे चयो वेंदो आहे पुराणो गोली मार। पुराणे गोली मार में मां हींअर बीठो आहियां ऐं मां तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो करण जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुराणे गोली मार में हिकिड़ो तमामु क़दीमी हिकिड़ो कब्रिस्तान आहे, हिंदुनि जो कब्रिस्तान। हूअं त तव्हां ॿुधो हूंदो ॾिठो हूंदो फिल्मुनि में त हिंदू कम्यूनिटी जा जेके असांजा भाइर आहिनि उहे साड़ींदा आहिनि, पर हीअ हिकिड़ी नई शइ आहे, हिकिड़ी नई मालूमात आहे। हीअ सॼो वीडियो मां रिकॉर्ड करे तव्हांखे ॾेखारण वारो आहियां, मालूमात ॾियण वारो आहियां। अचो मूंसां गॾु। अच्छा, ये जो कब्रिस्तान है इस पे काम चल रहा है, ये बच्चों के लिए? बच्चों के लिए। अच्छा, ये कब से अभी इसकी तैयारी हो रही है, यानी बना रहे हैं ना, लेवल कर रहे हैं? काफी टाइम से हो गई है। अच्छा, ठीक ठीक, बहुत शुक्रिया। आपका नाम? मोहम्मद निसार। इधर काम कर रहे हो? नहीं, हम लोग तो बाहर से ये लकड़ियाँ रखी हुई है नहीं लेके जा रही, यहाँ के बंदे आगे बैठे हुए हैं। अच्छा अच्छा, ठीक है, बात करते हैं। ठीक ठीक। दोस्तों ही जेकी दीवार तव्हां ॾिसो था चौदीवारी ॾिनल है, हीअं गोल फिरी थी अचे, मथियों तव्हांखे ॾिसो ॾेखारियां। ही कब्रिस्तान जेको आहे सिर्फ़ु नंढे ॿारनि जे लाइ आहे, हिंदू ॿारनि जे लाइ। बाक़ी हिन पासे मां तव्हांखे ॾेखारियां थो, हिन में मिक्स नंढा वॾा उहो बि हली मां तव्हांखे ॾेखारियां थो। हिन जो नालो आहे साईं सुनील चावला वलियत रामू चावला। पैदाइश थी हुयसि 6/5/2000 में ऐं इंतकाल जेकी वफ़ात थी अथसि 17/6/2022 में। ही जेको बि तव्हां क़ब्र ॾिसो था हे हिंदुनि जो कब्रिस्तान आहे जिथे मां मौजूदु आहियां ऐं ही जेको आहे सो आहे पुराणी गोली मार में। हे विष्णु परियां रतन कुमार संगे मरमर सां ऐं जीअं असांजी त हीअं सुम्हारियल हूंदियूं आहिनि लंबाई सां हूंदियूं आहिनि, पर ही वरी संगे मर सां हीअं मथे हीअं कुबन नमूने जेको आहे सो ठहियल आहिनि ही क़ब्रूं जेके तव्हां ॾिसी सघो था। ऐं हेठि बि जेको आहे संगे मरमर जो कमु थियल आहे, यानी हू मुंडो अथसि मुंडी वारो पासो ऐं हे पेरनि वारो पासो संगे मरमर जी सॼियूं ही ठहियल आहिनि। जिथे जिथे अमीर माण्हू आहिनि जेको आहे सो उन्हनि संगे मरमर जो ठारायो आहे, कचूं क़ब्रूं बि आहिनि ऐं हिन पासे जेको आहे सॼियूं तव्हांखे संगे मरमर जूं जेको आहे सो क़ब्रूं नज़र ईंदियूं। ऐं मां तव्हांखे वरी ॿुधाईंदो हलां त हिननि क़ब्रुनि में टोटल जो टोटल हिंदू कम्यूनिटी जा माण्हू दफ़न थियल आहिनि। ऐं सीता कपूर तव्हां ॾिसो, वल्द शमी कपूर, ही टोटल जो टोटल जेको आहे हिंदू कम्यूनिटी जूं क़ब्रूं आहिनि जेके हिते पुराणी गोली मार में जेको आहे क़दीमी कब्रिस्तान आहे। ही कबूतरनि जे लाइ ठाहियो वियो आहे ऐं कबूतर ॾिसो मुंडियूं कढी बीठा आहिनि ऐं ख़ासि करे उन्हनि जे लाइ ही कब्रिस्तान जे जेको आहे विच ते ही ठाहियो वियो आहे। ऐं हिन जी बि का हूंदी हिस्ट्री हूंदी, का ॼाण हूंदी जिन जेको आहे तो हिन कबूतरनि जे लाइ हेॾी वॾी महिनत करे ही ठाहियो आहे, सॼो घरु ठाहियो आहे कबूतरनि जो। ऐं हुन पासे ॾांहुं बि कबूतरनि जो जेको आहे घरु ठहियलु आहे, सुठे बहितरीनु नमूने सां, जीअं कोठी नुमा न हूंदी जीअं कोठी ठहियलु आहे हिन कबूतरनि जी। माना ॾिसो हर खाने मां मुंडियूं कढी तव्हांखे कबूतर पिया नज़र ईंदा ऐं बहितरीनु इहा कोठी ठहियलु आहे कबूतरनि जे लाइ। ऐं सॼी जेको आहे कमु जेको ठहियलु आहे उहो जेको आहे सो RCC ठहियलु आहे। हीअ RCC कोठी जेकी आहे उहा कबूतरनि जे लाइ आहे ख़ासि करे। किथे किथे सिंधी अखर में ऐं इंग्लिश अखर में लिखण लाइ कुझु मिले थो असांखे, बाक़ी ही जेके आहिनि हिंदी अखरनि जंहिंमें जेको आहे हिंदी लिखियलु आहे, जेके मां त नथो सम्झी सघां, बाक़ी तव्हांजे साम्हूं आहिनि। बाक़ी होॾां उर्दू अल्फाज़नि में लिखियलु आहिनि ऐं किथे किथे माना तव्हांखे हिते अगरि ईंदव त तव्हांखे ही हिंदी ॿोली बि लिखण लाइ मिलंदी, जिते कब्रिस्तान जे मथां उन्हनि जा नाला ऐं उन्हनि जी एड्रेस वल्दियत वग़ैरह लिखियलु आहे। दोस्तों ही पुराणी गोली मार आहे जेको जिते ही कब्रिस्तान तव्हांखे मिलंदो।
तमामु मशहूरु ऐं तमामु क़दीमी ही क़ब्रस्तान आहे, कराची अंदरि मौजूदु आहे। तव्हां जॾहिं बि अचो ही तव्हांजी ॼाण में इज़ाफ़ो कंदो। ऐं मूंखे ख़बर न आहे त ॿिए हंधि बि के क़ब्रस्तान ठहियलु हूंदा ऐं के अहिड़ो क़ब्रस्तान हूंदो, मूंखे का ख़बर न आहे। पर ही मां पहिरियों चकर आयो आहियां जेको मां ही ॾिठो आहे, सोचियमि त हीअ बि शइ तव्हां सां वंड कजे।